हिते वेही थो रहां। ओए अम्मी जान, ही सूफ़ कीअं अची मुंहिंजे मथे ते किरियो? ओहो, हिकु ॿियो किरी पियो। त सोचण वारी ॻाल्हि ही आहे, ही सूफ़ वण तां किरी मथे आसमान जे तरफ़ छो न वियो ऐं ही ज़मीन जे तरफ़ ई छो किरियो? अड़े, ही सभु शयूं त ज़मीन जी तरफ़ ई पियूं अचनि। लॻे थो ज़मीन में को फोर्स आहे जेको सभिनी शयुनि खे पाण ॾांहुं छिके थो। ओ, त इन्हीअ खे अर्थ ग्रेविटेशनल फोर्स चवंदा आहिनि। अर्थ ग्रेविटेशनल फोर्स और पुल इज फोर्स which pulls objects towards earth, यानी ज़मीन जे ग्रेविटेशनल फोर्स जे करे सभु शयूं हेठिएं तरफ़ छिकजनि थियूं। इन लाइ सूफ़, बुक, पेन सभई हेठि किरनि पिया। ग्रेविटेशनल फोर्स चंड ते तमामु वीक थी वेंदो आहे। इन लाइ त एस्ट्रोनॉट चंड ते हली न आहिनि सघंदा, पर फ्लोट करे रहिया हूंदा आहिनि। जॾहिं त स्पेस में ग्रेविटेशनल फोर्स बिल्कुलु ज़ीरो हूंदो आहे। जेकॾहिं ग्रेविटेशनल फोर्स न हुजे हां त असां सभु इंसान, जानवर ऐं शयूं हवा में हेॾे होॾे उॾामंदे नज़र अचूं हां। पर छा पाणीअ में ग्रेविटेशनल फोर्स ते को असर पवे थो? Does gravitational force get affected underwater? ग्रेविटेशनल फोर्स पाणीअ में साॻियो ई रहंदो आहे। इन लाइ जॾहिं असां पाणीअ में टपो ॾींदा आहियूं त असां हेठिएं तरफ़ वञण लॻंदा आहियूं। जेकॾहिं असां मथे अचण लाइ तरण यानी स्विम करणु शुरू कयूं, पर हा, पाणीअ में असांजे वेट यानी वज़न ते फ़र्क़ु ज़रूरु पवंदो आहे। इन लाइ असां पाणीअ में हल्को महसूसु कंदा आहियूं, पर असांजो मास तब्दील नाहे थींदो। Weight is the force with which earth pulls us towards it. त वेट उहो फोर्स यानी कुवत हूंदी आहे जंहिंसां ज़मीन असांखे पंहिंजे तरफ़ छिकींदी आहे। जॾहिं त मास इज़ द अमाउंट ऑफ मैटर इन ए बॉडी, यानी कंहिं बॉडी में मादे जो मिक़दार। मास जी ख़ासि ॻाल्हि ही आहे त ही तब्दील नाहे थींदो। हिन ते ग्रेविटेशनल फोर्स असर नाहे कंदो। इन लाइ कंहिं बि बॉडीअ जो मास जेतिरो ज़मीन ते हूंदो आहे ओतिरो ई स्पेस में ऐं चंड ते बि हूंदो आहे। जॾहिं त कंहिं बि बॉडीअ जो वेट ज़मीन ते वधीक ऐं स्पेस ऐं चंड ते घटि थी वेंदो आहे, उते ग्रेविटेशनल फोर्स घटि हूंदो आहे। वेट मालूम करण लाइ असां मास खे ग्रेविटेशनल फोर्स सां ज़र्ब कंदा आहियूं। ज़मीन ते ग्रेविटेशनल फोर्स 9.8 मीटर्स पर सेकेंड स्क्वायर हूंदो आहे, जॾहिं त चंड ते ग्रेविटेशनल फोर्स 1.6 मीटर्स पर सेकेंड स्क्वायर हूंदो आहे। जेकॾहिं ज़मीन ते हिन गऊं जो मास 120 kg आहे ऐं वेट 1176 न्यूटन आहे, त चंड ते हिन जो वेट ऐं मास केतिरो हूंदो? ज़बरदस्त! तव्हां त मुंहिंजी मुश्किल आसान करे छॾी। हिन गऊं जो वज़न चंड ते हूंदो 192 न्यूटन, यानी हिन जो वेट स्पेस में तमामु घटि थी वेंदो। जॾहिं त हिन जो मास हूंदो 120 kg, छो त मास ते ग्रेविटेशनल फोर्स जो असर नाहे हूंदो। इहो ज़मीन ऐं स्पेस ॿिन्ही में साॻियो रहंदो आहे।